हाणे चालीहे साहिब भी समाप्ति थी। मां हिकु भेरो साईं जन सां पाकिस्तान वियो हुउसि। मां पाकिस्तान 13 दफ़ा वियो आहियां। त लाल साईं जे मंदिर में मां हिकु अद्भुत चमत्कार ॾिठो। उते हिंदू बि अचनि था ऐं मुसलमान बि ईंदा आहिनि। कोई लाल साईं खे कलंदर चवे मञींदो आहे, कोई लाल चवे मञींदो आहे, कोई अमरलाल चवे मञींदो आहे। त हुते हिकु मौलानो मस्तानो वेठो हुयो। वो मस्तानो पंहिंजे पाण में ही ख़ुशि हुयो। मां पुछियोमांसि मस्ताना तूं छा में ख़ुशि आहीं? चई मां सभु ॻाल्हि में ख़ुशि आहियां। मां चयो छो? चई हितां जेकी बि पब्लिक ईंदी आहे, जेका बि श्रद्धालु ईंदा आहिनि, कुझु न कुझु मुराद खणी ईंदा आहिनि, पर मां मुराद खणी न ईंदो आहियां। त मां ॿुधायो तूं छा खणी ईंदो आहियां? त हुन मूंखे हिकु भॼन ॿुधायो। मूंखे भॼन अञा ताईं मग़ज़ में आहे, हिकदमि यादि आहे। उहो भॼन ईअं आहे, सतगुरु कृपा कजां हिन बचड़े ते रख लज शर्म हिन दास ते मुरादियूं सब खणी आया। मां पंहिंजी दिल खणी आयसि। केर केर खणी आयो दिल? जेको दिल खणी आयो ॿई हथ मथे करे। जेको दिल खणी आयो आहे सभु खणी आयो। मुरादियूं सब खणी आया, मां पंहिंजी दिल खणी आयसि। मुरादियूं सब खणी आया, मां पंहिंजी दिल खणी आयसि। छॾे दुनिया जे रिश्तनि खे शरण तुंहिंजी जियत मां आयसि। छॾे दुनिया जे रिश्तनि खे शरण तुंहिंजी जियत मां आयसि। मुरादियूं सब खणी आया, मां पंहिंजी दिल खणी आयसि। भाई मिठी मिठी तारी आए है। अटल विश्वास या मूंखे, अटल विश्वास या मूंखे, असांजो तूं सहारो आ, असांजो तूं सहारो आ। कंहिंखे आहे लाल साईं जे मथां? कंहिंखे विश्वास आहे? जंहिंखे विश्वास आहे उहो हथ मथे करे लाल साईं जे मथां। मां हिकु भेरो साईं जन खां ॻाल्हि कई कि साईं ये दुनिया छा आहे? त साईं जन मूंखे चयो कि दुनिया अंधेरो आहे प्रेम। हे दुनिया हिकु अंधेरो आहे। त मूं चयो साईं पाण खे छा करिणो आहे? त साईं हिन लाइन में 2 शब्द लिखिया अथई। ओ अटल विश्वास या मूंखे, अटल विश्वास या मूंखे, असांजो तूं सहारो आ, असांजो तूं सहारो आ। अंधेरो आ ज़माने में जगायण जोत मां आयसि। अंधेरो आ ज़माने में जगायण जोत मां आयसि। मुरादूं सब खणी आया, मां पंहिंजी दिल खणी आयसि। मुरादूं सब खणी आया, मां पंहिंजी दिल खणी आयसि। आयो लाल सभई चो झूलेलाल। मां हाणे माइक टेक ओवर कंदुसि सिंधु साथी युथ संस्था जा चेयरमैन श्री सुंदर डगवाणी जी के एक जोरदार तारी वजाए पहिरां। त अचो हाणे जोत जगाइणी आहे। त पहिरां जोत जगाए बि आहे दादा, मां ईअं ॿुधो आहे त सभई बीहे रहंदा 2 मिंट जेसि ताईं ત્યાં जोत खे मान ॾींदा
तव्हां साईं खे मान ॾींदा त साईं तव्हांखे मान ॾींदो। त 2 मिंट सभु उथी बीहंदा जेसि ताईं जो ते प्रोग्राम चालू थिए तेसि ताईं। हेलो दोस्तों, सिंधु यूथ सर्किल जे पारां हिन महेश चंद्र जे नाइट जे प्रोग्राम में तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। मां सिंधु यूथ सर्किल जे प्रोग्राम कमेटी जे सभिनी मेंबरनि खे, असांजे मैनेजिंग कमेटी मेंबर्स खे निवेदन कंदुसि त सभिनी गेस्ट खे वठी अची करे मथे जोत जलाइण जो कार्यक्रम श्री हरीश रूपाणी वुमेन विंग जी असांजे जेके बि ऑर्गेनाइज़र्स आहिनि उन्हनि खे निवेदन आहे पंहिंजे गेस्ट सां गॾु मथे अचनि त असां पंहिंजे कार्य खे चालू था कयूं। श्री रमेश आहूजा, श्री प्रेम तोलाणी, डॉक्टर CV अशरा महिरबानी करे मथे अचनि। ऐं ॿिया जेके असांजा गेस्ट आहिनि, मैजिज गेस्ट आहिनि, श्री अशोक चंचलाणी, मिस्टर मटाई, खुशी मटाई ऐं ॿिया जेके बि मैजिज महिमान असांजा प्रोग्राम कमेटी जे मेंबरनि खे निवेदन आहे उन्हनि सभिनी खे मथे वठी अचनि 1 मिंट जे लाइ त असां जोत ॿारे करे कार्यक्रम जी शुरूआति था कयूं पिया। धन्यवाद। दोस्तों, असीं तव्हां सभिनी जा नहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां सिंधु सर्किल जे हिन कार्यक्रम में अॼु शामिल थिया आहियो। तव्हांखे जाम असां महेश कुमार अची विया आहिनि उल्हासनगर में, तव्हांजे साम्हूं ईंदा तव्हांखे जाम झुमाईंदा। और महेश कुमार सां गॾु जेके असांजे सिंधु सर्किल जा कलाकार आहिनि ऐं जेके उल्हासनगर में उभरंदड़ कलाकार आहिनि, ख़ासि करके उभरंदड़ कलाकार, उन्हनि मां हिकिड़े अहिड़े कलाकार खे मां तव्हांजे साम्हूं पेश थो कयां जंहिंजो नालो आहे कुमारी भारती नारंग। प्रोफेशनली उहा का सिंगर कान्हे, प्रोफेशनली शी इज़ अ कंप्यूटर इंजीनियर, मल्टीनेशनल कंपनीअ में कमु थी करे पई, पर ॻाइण जो सिंधी गीत जो हुनखे ॾाढो शौक़ु आहे। उहो शौक़ु पूरे करण जे लाइ हिन स्टेज ते थी अचे। ईअं न केरु सम्झे त इंजीनियर्स कॾहिं ॻाईंदा न आहिनि, त इंजीनियर बि तमामु सुठो ॻाईंदा आहिनि। त भारती नारंग जेका आहे हिकु तमामु सुठी जेका आहे ॻाईंदड़ कलाकार आहे ऐं हुनजो यूट्यूब ते बि गाना भरियल आहिनि। ऐं शहाणी इंजीनियरिंग कॉलेज मां हुन कंप्यूटर इंजीनियरिंग पास करे हाणे मल्टीनेशनल कंपनी में सर्विस थी करे पई। त यंग कलाकार खे ज़ोरदार ताड़ी सां हुनजो स्वागत कंदा भारती नारंग। हिन जो गानो आहे लॻी आहे, जंहिंखे दिलि जी चोट लॻी हुजे उनखे गाने जो जाम मज़ो ईंदो। हिकिड़ो मिली खड़ा ताजक जन
गॾिजी गुज़ारियूं ॾींहड़ा 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 हो वेठो साम्हूं हुजे मां तोखे ॾिसंदी रहा वेठो साम्हूं हुजे मां तोखे ॾिसंदी रहा तोखे ॾिसंदी रहा ठरंदी रहा तोखे ॾिसंदी रहा ठरंदी रहा हो चरिया 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 इहो दिल तो लाइ चरिया 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 इहो दिल तो लाइ चरिया सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सिवाय तोखां मिठा मुंहिंजी ॻाल्हि सरे सिवाय तोखां मिठा मुंहिंजी ॻाल्हि सरे तोखे यादि करे मिठी मुफ़्त मरे तोखे यादि करे मिठी मुफ़्त मरे ओ वरिया 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 मुंहिंजे घर वरिया 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 मुंहिंजे घर वरिया सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ओ सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ओ सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर सुहिणा ओ सुहिणा तोखे कहिड़ी ख़बर मिठा तोखे कहिड़ी ख़बर आयो लाल सभई चो थैंक यू भाई तव्हांजे साम्हूं अहिड़ा हीरा ॻोल्हे करे सिंधू सर्किल आंदा आहिनि हिन लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी था ॾींदा अहिड़े हीरे जे लाइ पहिरियों भेरो तव्हांजे साम्हूं हेॾे वॾे मंच ते आई आहे त हिनखे इनकरेजमेंट करणु तमामु ज़रूरी आहे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी पूरो थी वञे हाणे ॿियो ज़बरदस्त कलाकार ॾिठल तव्हांजी बराबरि आहे पर अॼु तव्हांखे ॿिए रंग में नज़र ईंदी उहा आहे असांजी रोशनी गरेला हीअ असांजी रोशनी गरेला असांजे सिंधी पिक्चरुनि में असांजे उल्हासनगर जे काफ़ी जॻहियुनि ते ॻाइण में ऐं तमामु सुठी आर्टिस्ट आहे ख़ासि करे भगवंती नावाणीअ जी जेका आहे उहा भगवंती नावाणीअ जी हा ऐं जाम चए थी भली सम्झो मां कापी कंदी आहियां पर हिनखे पंहिंजी स्टाइल आहे त भगवंती नावाणी तव्हांजे साम्हूं अचे थी ॿिए सुठे गीत सां तुंहिंजी बि कुझु दिलि आहे सुहिणा तव्हांजे सुहिणनि जो अॼु मेलो आहे न तंहिं करे तव्हांखे गाना बि सुहिणा मिलंदा त रोशनी गरेला सभिनी आयल महिमाननि खे मुंहिंजी प्यार भरी सिक भरी नमस्ते हो तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा तुंहिंजी बि कुझु दिलि आहे तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा तुंहिंजी बि कुझु दिलि आहे सभई चवायो तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा तुंहिंजी बि कुझु दिलि आहे चओ तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा छो नथो प्यार ॾेखारे तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा हलण त तुंहिंजो ॿुधाए मिलण त तुंहिंजो ॿुधाए मिलण त तुंहिंजो ॿुधाए ओ सुहिणा तुंहिंजी बि कुझु दिलि आहे तुंहिंजी बि कुझु दिलि आहे ओ सुहिणा तुंहिंजी बि कुझु दिलि आहे साथ ॾेई सघंदा आहियो सभई मां थो अचां तूं मूं थो लिकाई मां थो वञां तूं हशर मचाई
दिल में लिखाए ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे ताड़ियूं त भाई जिते सिंधी उते ताड़ियूं न ईअं त कीअं थो सघे उलूवत कॾहिं मरूरत कॾहिं अदावत कॾहिं सदाकत कॾहिं कुलूफत कॾहिं मरूरत कॾहिं सदावत कॾहिं अदावत कंहिं दम कावड़ कंहिं दम मोहबत कंहिं दम नाज़त कंहिं दम निवड़त तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे वाह वाह आहा ताड़ियूं भाई ताड़ियुनि सां असां कलाकारनि जो पेट भरजंदो आहे पर न कुछी थो कहनी जे मूंखे की न ॾिसी थो अंदर लुछी थो पर न कुछी थो चंद्र किथे आ चंद्र ॾिठव को रम्ज़ सराह वेंदन खां पुछी थो मां बि सिकाए तूं बि सिखी थो मां बि सिकाए तूं बि सिखी थो सिकण तो सब समझाए सिकण तो सब समझाए सिकण तो सब समझाए ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा दिलनि तो तुंहिंजो ॿुधाए मिलण तो तुंहिंजो ॿुधाए लिखण तो तुंहिंजो ॿुधाए ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे ताड़ियों तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल तुंहिंजी भी कुछ दिल आहे ओ सुहिणा तुंहिंजी भी कुछ दिल आहे थैंक यू दोस्तों हिक खां हिकु हिते कलाकार आहे ऐं तव्हां बि तमामु सुठा कलाकार आहियो जेकॾहिं तव्हांखे मौक़ो ॾिबो न त असांखे हेठि लही वञिणो पवंदो एतिरा तव्हां सुठा कलाकार आहियो छाकाणि कलाकार खे ई इनकरेज कंदो आहे त तव्हां बि कलाकार आहियो तॾहिं हिन कला खे क़दुरु करण जे लाइ हिते आया आहियो इहा हुई असांजी रोशनी घरेला जे ज़बरदस्त सुठो पंहिंजो गानो तव्हांजे पेश कयो हाणे मां अॼु जे हिन चौकीअ जो द यंगेस्ट कलाकार नंढे में नंढो कलाकार अञा 8हों दर्जो पढ़ंदड़ एतिरी नंढड़ी छोकिरी तव्हांजे साम्हूं पेश कंदी कंहिंखे ख़बर आहे हुनजो नालो छा आहे केरु ॿुधाए सघंदो उल्हासनगर जी बेबी आहे वाह वाह केरु तव्हां आहिनि क़दुरु कंदड़ जेके ॿुधाए सघनि था इहो ॾेखारे थो त असांजे उल्हासनगर में सिंधियुनि में सुजाॻी आहे त एतिरी नंढड़ी कलाकार हर्षिता जेका अञा 8हों दर्जो थी पढ़े पई हर्षिता चंद्र खेमाणी बराबरि आहे
हाँ सॉरी, हर्षिता सुरेश खेमाणी, नंढे में नंढी कलाकार। हाणे सिंधु नगर में जेको असांजे सिंधु सर्किल में प्रोमो रखियोसीं, प्रमोशन ऑफ भाई करण खेमानी हर्षिता खे असां प्रमोट कयोसीं, असांजे सिंधु सर्किल में प्रोग्राम रखियोसीं, उन में हिन ज़बरदस्त सुठो ॻातो। ऐं ईअं असांजी नंढड़ी बालिका जेका आहे असांजे सिंधु नगर जो हिकिड़े ॾींहुं ॾाढो वॾो शान कंदी, ऐं इंडियन आइडल में बि 2nd नंबर आई हुई, बराबरि आहे। त अहिड़ो कलाकार अॼु तव्हांजे विच में तव्हांजे साम्हूं गानो पेश करे थी पई, मुंहिंजा यार मिठा, मुंहिंजा यार मिठा। ॾिसो त हीअ असांजो नंढड़ो कलाकार तव्हांखे केतिरो न झुमाए थो पियो, हर्षिता खेमाणी। साजने तुझे सिक में माता सिका सारोनी मोहब्बत आहे में जेका रोज वहाया नीनन मां सिक सजणाई सू ते अखरा हिकड़ा इहो मिणियो हिकु जे सिक हुजे सजण न मिले मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे ओ मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे ओ मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे मुंहिंजी तोखा सिवाय घड़ी कान सरे हो मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे मुंहिंजी तोखा सिवाय घड़ी कान सरे हो मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा यार मिठा हो मुंहिंजा यार मिठा मुखे कहिड़ी ख़बर आहे थी तो सॼो साह सॼण में हूंदो मुखे कहिड़ी ख़बर आहे थी तो सॼो साह सॼण में हूंदो गम ई दुआ लई बेदुआ गम ई दुआ लई बेदुआ पर हित तरुगो पई बाहे भरे हो मुंहिंजा यार मिठा मुंहिंजा यार मिठा हो मुंहिंजा यार मिठा मुखा थी न परे मुंहिंजी तोखा सिवाय घड़ी कान सड़े हो मुंहिंजा यार मिठा जेने अनसड़ा का जो जुदा रुगो छोरिया हिक जाने खुदा जेने अनसड़ा का जो
एक्चुअली मुंहिंजी एंकरिंग कान हुई, पर मूंखे रोल ॾिनो अथऊं, जिते बि तूं फिट थिए उते फिट थी वञ, केर बि न अचे त उहो रोल तोखे करिणो आहे। त उहो रोल मूंखे ॿिए खे ॾिनल हो, पर मूंखे बीहारियो वियो आहे। छा कयां, हर को कमु करिणो आहे। पर मां बि, असांजो हाणे जेको ॿियो मजद असुल हिकदमि ज़बरदस्त कलाकार आहे, असांजे सिंधू सर्किल जो 84 खां वठी मेंबर आहे, भाई प्रोफेशनली इंजीनियर आहे, गायन उनजो शौक़ु आहे। उहो आहे असांजो प्रकाश चांगलानी, 84 खां हाणे सर्किल सां जुड़ियल आहे। सर्किल खे 57 साल थिया आहिनि, 1962 में सर्किल पैदा थी आहे ऐं अलॻि अलॻि पदनि ते हुन ज़बरदस्त सुठो कमु कयो आहे। ख़ासि करके हिन जो जेको हाणे कमु ॾिनल आहे, वॉल ऑफ हैप्पीनेस, जेकॾहिं तव्हां ॾिसंदा सॼे सिंधू नगर में हिकिड़ी वॉल ऑफ हैप्पीनेस अथव, जिते तव्हां कपिड़ा रखी वञो, जंहिंखे खपे उहो कुझु बि खणी वञे, कहिड़ो बि सामान तव्हां रखी वञो। सिंधू नगर में सिर्फ़ु सिंधू सर्किल में वॉल ऑफ हैप्पीनेस ठहियलु आहे ऐं लखे माण्हुनि खे लखे रुपयनि जो सामान उते अचे थो ऐं हज़ारे घुर्जाऊ जेके आहिनि उन्हनि जा उते कमु थियनि था। त प्रकाश चांगलानी अहिड़ो सुठो कमु कयो आहे। जया चांगलानी हुनजी मिसिस आहे, जेका नेचुरल केयर सेंटर हलाए पई थी, ऐं हुनजो पुटु बि जेको आहे बहितरीनु इंजीनियर आहे, हाणे US में बि वधीक MS लाइ वेंदो। ऐं हू साईं बाबा जेका असांजी सीनियर सिटीज़न क्लब्स आहे, उनजो बि वाइस प्रेसिडेंट आहे। ॿियनि बि घणनि, ऐं ख़ासि करके रोटरी क्लब जेका आहे उल्हासनगर जी सपना गार्डन, उनजो बि उहो पास प्रेसिडेंट आहे। ऐं हाणे कल्ह ई अञा उनखे संजाने इहो कहिड़ो पद मिलियो, डिस्ट्रिक्ट असिस्टेंट ट्रेनर, हे प्रकाश चांगलानी, जेको तमामु सुठो ॻाईंदड़ आहे। ऐं उल्हासनगर में जेकॾहिं कराओके जी धूम मचाइण जी जवाबदारी मां चवंदुसि ऐं वधाईंदड़ आहे त उहो श्री प्रकाश चांगलानी आहे। हिंदी सिंधी सुठा गाना ॻाईंदो आहे ऐं काफ़ी गाना हिन हिंदीअ मां सिंधीअ में बि ट्रांसलेट कया आहिनि ऐं बहितरीनु कलाकार आहे। ऐं अॼु असां जेके आहियूं, एक्चुअली असांखे कम जी जवाबदारी वधीक मिलियल आहे ऐं पंहिंजो घटि आहे, तंहिं करे असां थोरो हेठि मथे बि थी था पिया वञूं, त महिरबानी करे असांखे माफ़ु कंदा। चाहे ईअं ई अची तव्हांजे साम्हूं बीठा आहियूं, ईअं ई माना कुझु बि तयारी असांजी कान अथव, हिकदमि असांजो कोरा कागज़ वांगुरु अची हिते बीठा आहियूं तव्हांजे साम्हूं। त तव्हांखे जेकॾहिं लॻे घटि आहियूं किथे, त महिरबानी करे तव्हां असांखे माफ़ु कंदा। ऐं हाणे तव्हांजे साम्हूं अचे थो प्रकाश चांगलानी। सब गम दुनिया जा मूंखां विसरी वञनि था, जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा, जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा। मूंखे जान जान चए पई, मन ॾाढी तूं वणी पई, मूंखे जान जान चए पई, बेटी ॾाढी तूं वणी पई, मूंखे जान जान चए पई, मन ॾाढी तूं वणी पई, मूंखे जान जान चए पई, बेटी ॾाढी तूं वणी पई। अहिड़ो तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो, वक़्तु जिते आते ही रुकिजी वञे थो। अहिड़ो तुंहिंजे प्यार जो असर थी वञे थो, वक़्तु जिते आते ही रुकिजी वञे थो। अरमान पूरा थींदे ॾिसां थो मां पंहिंजा, जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा, जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा। मूंखे जान जान चए पई, मन ॾाढी तूं वणी पई, मूंखे जान जान चए पई, बेटी ॾाढी तूं वणी पई, मूंखे जान जान चए पई,
मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई जुल्फुनि जी खुशबू जॾहिं बिखरी वञे थी सीने मां दिलि ई मुंहिंजी निकिरी वञे थी जुल्फुनि जी खुशबू जॾहिं बिखरी वञे थी सीने मां दिलि ई मुंहिंजी निकिरी वञे थी होश ख़त्म थी कसम सां वञनि त मुंहिंजा जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूं ते वहीद अजायो कंदी शक तूं आई मुंहिंजे वार वार जी मिठड़ी मालिक तूं आई मूं ते वहीद अजायो कंदी शक तूं आई मुंहिंजे वार वार जी मिठड़ी मालिक तूं आई तो साथ आहिनि प्यारी रिश्ता ही रूह जा जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा जॾहिं पराए थी हार तूं बाहुनि जा मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मन ॾाढी तूं वणी पई मूंखे जान जान चए पई मिठी ॾाढी तूं वणी पई वाह 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 जय झूलेलाल वाह वाह हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी ॾींदा प्रकाश चांगलाणीअ जे लाइ जंहिं ज़बरदस्त गानो ॻाए करे तव्हांखे विंदरायो वाह प्रकाश तूं त ॼमाए छॾियो सफ़ा हाणे डुप्लीकेट जेको एंकर हुयो जेतिरी देरि कमु पियो करे हाणे हुनखे रुख़्सत मिली आहे छाकाणि त असली जेको आहे एंकर असांजो अची वियो आहे त हुनजे लाइ हिकिड़ी ताड़ी ॾींदा दीपक वाटवाणी साईं संभालियो मां तव्हांजो डुप्लीकेट थी करे जाम देरि संभालियो आहे हाणे तव्हां संभालियो साईं राम राम साईं राम राम आवाज़ ई कोन्हे सिंधी जिते बि सिंधीअ सां मिले त साड़ न पर सिक सही आहे न डॉक्टर श्याम भटिया साहब हमेशह मंच ते अची करे ॻाल्हाईंदा आहिनि अॼु तव्हांखे हेठि ॻाल्हाइण जो दिलि सां ॿुधण जो मौक़ो मिलंदो महेश चंद्र जी खे ऐं महेश चंद्र जी असांजे विच में अची विया आहिनि ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि जे अचण जे लाइ पर उन खां पहिरीं हिते गीत पेश थींदो असांजे सिंधु यूथ सर्कल जे रूह रवान जेको सिंधु यूथ सर्कल जे फाउंडर्स मां ईअं खणी चइजे त 9 दर्जे में जॾहिं पढ़ंदो हो तॾहिं सिंधु यूथ सर्कल सां हुन नातो जोड़ियो
सिंधु यूथ सर्किल जो पायो पियो। अॼु असां कलाकारनि जी जन्मभूमि कर्मभूमि सिंधु यूथ सर्किल आहे, जिते असां रिहर्सल्स कयूं था, जिते असां शोज़ तैयार कयूं था, जिते असां पंहिंजे हर फिल्म जी, हर नाटक जी या उल्हासनगर में जेके भी ग्रुप्स आहिनि उन्हनि जी सॼी तैयारी जेका थिए थी सिंधु यूथ सर्किल ते थिए थी। त उन सिंधु यूथ सर्किल जे एतिरनि एक्टिविटीज़ में सिंधु यूथ सर्किल जी सॼी कमिटी, उन्हनि तव्हां जूं ताड़ियूं ज़रूरु लहणियूं, ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि जे लाइ वॼाईंदा। ऐं मां तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में सिंधु यूथ सर्किल जे चीफ एग्जीक्यूटिव ट्रस्टी सुंदर डंगवाणीअ खे सॾु ॾींदुसि त अची करे हिकु गीत ॿुधाइनि ऐं उन खां पोइ अॻियां जी कार्रवाई थींदी। ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में सुंदर डंगवानी। पेरे पवंदी सां हथ छोड़ींदी सां, पेरे पवंदी सां हथ छोड़ींदी सां, रही वञ रात बंभोर में राणा, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां, पेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां, रही वञ रात बंभोर में राणा, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी हथ जोड़ींदी। उठता जारिया शाम जा ओ, उठता जारिया शाम जा, सेणा जाम जा, साईं जाम जा, राणा जाम जा, साईं जाम जा, ओ उठता जारिया शाम जा, आगू वठंदी राणा चवंदी सां, वागू वठंदी सां, राणा चवंदी सां, रही वञ रात बंभोर में राणा, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी हथ जोड़ींदी। साईं मखण 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 म्यूजिकल पार्टी असां उल्हासनगर जो शान मखण। ओ चढ़ी त जबल चोट ते बोला, चढ़ी त जबल चोट ते वाका कंदी सां, सॾड़ा कंदी सां, वाका कंदी सां, सॾड़ा कंदी सां, रही वञ रात बंभोर में राणा, रही वञ रात बंभोर में, पेरे पवंदी हथ जोड़ींदी।
रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में। पेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां, पेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां। रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में। भाई महेश कुमार असांजे विच में की ज़ोरदार ताड़ी ॾींदा। असां हिनखे ॿुधंदा आहियूं। अॼु असांजा ख़ुशि नसीबी आहे जो महेश कुमार जे साम्हूं गानो थो ॻाए। ओ पिंजरो पाक रसूल जो भलो, रसूल जो चाठ चुमंदी सां हथ जोड़ींदी सां, चाठ चुमंदी सां हथ जोड़ींदी सां। रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में। पेरे पवंदी हथ जोड़ींदी। सरतियों शाह लतीफ़ चवे हो, सेड़ो शाह लतीफ़ चवे। भटाई घोट लतीफ़ चवे, लतीफ़ चवे, लतीफ़ चवे, लतीफ़ चवे, लतीफ़ चवे। ओ सेड़ो शाह लतीफ़ चवे, सेड़ो शाह लतीफ़ चवे। चाठ चुमंदी सां हथ जोड़ींदी सां, चाठ चुमंदी सां हथ जोड़ींदी सां। रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में। तेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां, तेरे पवंदी सां हथ जोड़ींदी सां। रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में, राणा रही वञ रात बंभोर में। थैंक यू, थैंक यू। तव्हां इजाज़त ॾींदा माना मूंखे हिकिड़ो सर्टिफिकेट मिली वियो। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू वेरी मच। रही वञ रात बंभोर में। केतिरा दफ़ा तव्हां गीत ॿुधो बि हूंदो, पर तव्हांखे पंहिंजी जनरेशन खे इहो बि ॿुधाइणो आहे कि इन्हनि टिपिकल अखरनि जो मतिलबु छा थींदो आहे। तव्हां मां कंहिंखे ख़बर आहे बंभोर थींदी छा आहे? बंभोर रही वञ रात बंभोर में। महेश चंद्र जी सभु ॿुधनि था था रही वञ रात बंभोर में, पर पुछां थो बंभोर कोई अखर आहे त चवनि था शहर जो नालो आहे। राइट आहिनि न? ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि इन जानकारी जे लाइ कि इहा जानकारी तव्हांखे आहे ऐं बदस्तूर तव्हां सिंधी गीतनि खे ॿुधो था, सम्झो बि था। अचो तव्हांजे विच में सिंधु यूथ सर्किल जो हिकु ॿियो पायो जेको गीत संगीत जा कार्यक्रम हमेशह सिंधु यूथ सर्किल जे बैनर तले आयोजित कंदो रहंदो आहे। इंचार्ज आहे राजू हरगुनानी। तव्हांजे साम्हूं मौला मस्तनि जा कम पाण करे। ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में। हे दादा असांजे मास्टर चंद्र साहब जन जो इजाज़त असांजे दादा महेश चंद्र साहब खां। दुनिया ऊंद में भलगारे आशिक रन उजला
सारी दुनिया दुश्मन हूंदी मौला यूं हूंदा मौला दुश्मन कुछ भी कर ना सकदे आशिक सदा निराला दुनिया गम दी गर्ज न रख दे खुश दिल रहन खुशाला जाहिर सादी फिरन निमाणे जाहिर सादी फिरन निमाणे दिल विच चंद्रमाला बिन पैसे हुशाह सडावन चलंदिया उल्टा चाला हो मौला मस्तन जा कम पाण करे न तकेर निमाणन ते नजर धरे मौला मस्तन जा कम पाण करे न तकेर निमाणन ते नजर धरे मौला मस्तन जा कम दुनिया रंग समान मछा जानन हू मौज अलस्ती था माणन दुनिया रंग समान मछा जानन हू मौज अलस्ती था माणन गम कदहन कन खुश दिल था रहन दुनिया जे झंझट खां रहन परे मौला मस्तन जा कम पाण करे न तकेर निमाणन ते नजर धरे मौला मस्तन जा कम मौज दरिया में बिसाण मला विच सीर में साणी थींदो अला आहे मौज दरिया में बिसाण मला विच सीर में साणी थींदो अला कंदो तिनखे छा तूफान भला तिखते समझन जी किश्ती तरियो मौला मस्तन जा कम पाण करे न तकेर निमाणन ते नजर धरे मौला मस्तन जा कम बिन पैसे बेपरवाह आहिन बिन फौज खजाने जे शाह आहिन बिन पैसे बेपरवाह आहिन बिन फौज खजाने जे शाह आहिन हिक तो कल साण अल्लाह आहिन जंहिंजूं चंद्र चिठियूं रह पर थो भरे मौला मस्तन जा हिक तो कल साण अल्लाह आहिन जंहिंजूं
चंद्र चिठ्यूं बर थो भरे मौला मस्तन जा कम पाण करे न त केरु निमाणनि ते नज़र धरे मौला मस्तन जा ओम जा सुना ओम जा डोलिया ओम जा जानी ओम जा सुना ओम जा डोलिया ओम जा जानी मौला मस्तन जा कम पाण करे न त केरु निमाण ते नज़र धरे ओ मौला मस्तन जा कम पाण करे न त केरु निमाण ते नज़र धरे। महिरबानी महिरबानी भाई इंतज़ार जो मज़ो आहे। असांजा महेश चंद्र वेहंदा आहिनि। अॼु छा आहे महेश चंद्र नाइट चालू थींदी आहे 9 खां पोइ थींदी आहे नाइट। तंहिं करे हिकु भेरो वेहंदा तव्हांखे 12 ताईं जेसि ताईं तव्हां वेही सघंदव तेसि ताईं महेश चंद्र वेहंदा। उन्हनि असांखे चयो आहे, इहो प्रॉमिस कयो अथऊं भई जेतिरो दम तव्हां में आहे महेश चंद्र तव्हांखे डबल दम ॾेखारींदो। हिकु भेरो उहे मथे ईंदा त असां उन्हनि खे ॾींदासीं। बाक़ी 2-3 आइटम असांजा आहिनि। हाणे मां सुंदर डगवाणी जी उहे बि महेश चंद्र जी सूरज चंद्र जा रात चंद्र जी को प्रोग्राम कंदा आहिनि जंहिंमें अलॻि अलॻि कलाकारनि खे मौक़ो ॾींदा आहिनि। तव्हांजे अचण सां जिन कलाकारनि जो वारो बाक़ी आहे उहे वीचारा शिरकी विया कि महेश चंद्र जी वेहंदा त असांखे वारो कोन मिलंदो। तंहिं करे उन्हनि खे पूरो था करणु ॾियूं। उअं ई तव्हां हमेशह सभिनी खे वारो ॾिनो आहे ऐं उन्हनि वारो मिलण वारनि कलाकारनि जिन खे सूरज चंद्र जा रात चंद्र जी में बि वारो मिलंदो आहे उन्हनि कलाकारनि मां हिकु आहे करण खेमानी। ज़ोरदार ताड़ियुनि जे विच में करण खेमानी खे मां मंच ते सॾु थो ॾियां जंहिंजी नंढी भेण हर्षिता खेमानी तव्हांजे साम्हूं आई। सिज उभर न तूं शल राति हुजे। ज़ोरदार ताड़ियूं करण खेमानी जे लाइ। अॼु जेको गीत मां तव्हांजे साम्हूं ॻाइण वारो आहियां मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे कि उन जा म्यूज़िक कंपोज़र जंहिं हिन खे कंपोज़ कयो आहे मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि दादा महेश चंद्र साहिबु। हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं। मां तव्हांखे ख़ासियत हिन जी ॿुधाईंदुमि कि हे जेके कंपोज़ कंदा आहिनि उहो ॻाइणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। असां सिर्फ़ु कोशिशि कयूं था त हिन गीत जो नालो आहे सिज उभिर न तूं शल राति हुजे। शल रात हुजे ओ सिज उभिर न तूं शल रात हुजे मुझ मुइबन सां मुलाकात हुजे ओ सिज उभिर न तूं शल रात हुजे मुझ मुइबन सां मुलाकात हुजे ओ सिज उभिर न तूं
चल रात हुजे ओ सिज उभर न तूं सिज उभर तू थींदो जानी जुदा मां बि वेंदुसि मरी हिकु ॼाणे ख़ुदा सिज उभर सिज उभर थींदो जानी जुदा मां बि वेंदुसि मरी हिकु ॼाणे ख़ुदा कर कमज़ोरनि ते क्यास अदा कर कमज़ोरनि ते क्यास अदा न को ॾींहुं न ॾींहं जी ज़ात हुजे ओ सिज उभर न तूं चल रात हुजे ओ सिज उभर पगम गम द पगम पगर सिज उभर न तूं गम पम पगम द पगम पग पम कर स उभर न तूं दद पद नि द नि द पद पम गम पगम द पद नि द नि द पगम पग पम कर पम पगम कर सिज उभर न तूं चल रात हुजे मुंहिंजे मुहिबन सां मुलाक़ात हुजे ओ सिज फिर न तूं हिक रात हुजे ॿी एकांत हुजे टियों सॼणे सबा जो साथ हुजे जॾहिं बि कोई पंहिंजे महबूब सां मिलंदो आहे त हुनखे रुगो शांती खपंदी आहे ऐं एकांत खपंदो आहे पोइ कीअं एकांत हिक रात हुजे ॿी एकांत हिक रात हुजे ॿी एकांत हुजे टियों सॼणे सबा जो साथ हुजे चौथों बिरह जी छेड़ियल बात हुजे चौथों बिरह जी छेड़ियल बात हुजे पंजो प्यार वरी लिवलात हुजे ओ सिज उभर न तूं चल रात हुजे ओ सिज उभर न तूं हुजे रात सदा शलनी न थिए मुंहिंजो ज़ाहिर चंदर मींहुं न थिए हुजे रात सदा शलनी न थिए मुंहिंजो ज़ाहिर चंदर मींहुं न थिए खुशिया बदले मौत जो मींहुं न थिए खुशिया बदले मौत जो मींहुं न थिए बाक़ी बिरह वरी बरसात हुजे ओ सिज उभर न तूं चल
रात हुजे ओस जब फिरे न तूं शल रात हुजे मुझे मुहिबन सां मुलाकात हुजे ओस जब फिरे न तूं शल रात हुजे से जब फिरे न तूं ओस जब फिरे न ओस जब फिरे न तूं। थैंक यू। वाह करण वाह।